नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त मुख़ालिफ़ धुर पंहिंजे वात मां सिर्फ़ु 3 लफ़्ज़ NRO ॿुधणु चाहे थी, पर हिन खे NRO ॾियण जो मतिलबु मुल्क सां गद्दारी हूंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान सोशल मीडिया ते जारी कयल पंहिंजे बयान में चयो त मुख़ालिफ़ धुर पंहिंजे वात मां सिर्फ़ु 3 लफ़्ज़ ॿुधणु चाहे थी त हीउ लफ़्ज़ NRO आहे, पर मां इन्हनि खे कॾहिं बि NRO न ॾींदो, छो त खेनि NRO ॾियण जो मतिलबु मुल्क सां गद्दारी हूंदी। जेसीं ताईं इन खे ज़िम्मेवार न कयो वियो तेसीं ताईं मुल्क तरक़ी जे रस्ते ते नथो हली सघे। हिन चयो आहे त मुल्क में करप्शन कंदड़नि जो जेसीं ताईं एहतिसाब न थींदो उन वक़्त ताईं मुल्क तरक़ी न करे सघंदो। यादि रहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान केतिरा ई भेरा चई चुको आहे त जंहिं मुल्क खे अरबें डॉलर जो कर्ज़ी कयो ऐं माण्हुनि जूं परेशानियूं वधाइण उन खां पाई जो हिसाब वठंदुसि। जेसीं ताईं मां ज़िंदा आहियां कंहिं बि सूरत में NRO न ॾींदुसि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।